नाज़रीन इतने अवां खे ख़बर ॾींदासीं बांदी मां जिते हिकु नाज़रीन घर के बाहि लॻी वई आहे। ॻोठ अली मुराद पहियार में चुल्ह मां चिड़िंग उथण सबबि 50 खां वधीक घरनि खे बाहि विकोड़ी वई आहे। अलॻि तरह सड़ी रख थी वियो आहे। ख़बर मां खे ॾियूं पिया नाज़रीन बांदी मां जिते ॻोठ खे बाहि लॻी आहे। ॻोठाणनि जी इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। बांदी मां अवां खे ख़बर ॾियूं पिया ॻोठ अली मुराद पहियार में बाहि लॻण सबबि 50 घर सड़ी विया आहिनि। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। तफ़सील मालूम कयूं था केटी न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ जमाली खान। जी इम्तियाज़ जमाली वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? तलखे जी हद मनड़ो बरसां ॻोठ अली मुराद पहियार में चुल्ह जी चिड़िंग मां बाहि लॻण सबबि 50 घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि में अली मुराद पहियार, कुर्बान, सादिक, अमीन, जब्बार, राम हुसैन, मोहम्मद अकरम, गुल मोहम्मद बचल ऐं ॿिया शामिल आहिनि। बाहि विछाइण लाइ मोरू ऐं दौड़ मां फायर ब्रिगेड जूं गाॾियूं तलब कयूं वयूं हुयूं, पर फायर ब्रिगेड पहुचण ताईं 50 घर रख जो ढेर बंधी चुका हुआ। घर में पियल कीमती सामान, अनाज, सोन, बिस्तरा, कटूं ऐं 7 मोटरसाइकिलूं बि सड़ी वयूं। जंहिं वक़्तु बाहि लॻी उन वक़्तु तमामु तेज़ हवा हली रही हुई, जंहिं सबबि एतिरो वॾो नुक़सानु थियो आहे। बाहि मुतासिरनि जी मदद लाइ चेयरमैन बांदी यूसी मनाड़ो जो चेयरमैन ऐं ज़िले काउंसिल जो मेंबर इमरान जमाली पहुची बाहि मुतासिरनि जी में राशन विरायो। उन मौक़े ते हुननि वधीक चयो त असां बाहि मुतासिरनि जी मुकमल माली मदद कंदासीं। जी वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन ख़बर अवां खे ॾियूं पिया बांदी मां जिते बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। 50 घर सड़ी रख थी विया आहिनि। हिन हवाले सां अवां खे अपडेट